नस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनुमिनु बिहि वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिमन खाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, अरे ये जहां सब चीज है क्या लोहो कलम सब तेरे हैं। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। सब मोहब्बत इश्क सां मिली करे दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायत इज़्ज़त जे क़ाबिल प्यारा भाइरो ऐं बुज़ुर्गो, अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगुरु हिन साल बि असां अवां हिन मैदान ते गॾु थींदा आहियूं ऐं तमामु परे परे खां आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा आहिनि ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो उन्हनि खे सैयदना इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां पक्की ऐं सच्ची मोहब्बत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जा बानो
अज मूं गुनहगार प्यारी जमात जे सामूं अल्लाह पाक जे पाक कलाम कुरान मजीद जी तिलावत कई आहे। उनमें अल्लाह ताला केड़ो जिक्र बयान फरमायो आहे, मुख्तसर बयान करे इंशाअल्लाह ताला पांजी जगह वठंदासीं। दुआ कयो त अल्लाह ताला मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अवां खे ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। अल्लाह ताला जा बानो अल्लाह ताला इरशाद फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान। अल्लाह नथा जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो जेके मानू अल्लाह ताला जो खौफ कंदा, जे दिल में अल्लाह ताला जो खौफ हूंदो, अल्लाह ताला उनखे ब जन्नतूं अता फरमाए। सुभान अल्लाह। घणियूं जन्नतूं अता ब, पर उन जन्नतुनि खे हासिल करण खां पहिरियां खुदा जो खौफ ज़रूरी आहे। जेके पोइते वेठा आहियो पिंडार खां महिरबानी करे उथी अॻिते अचो। अॻिते ईंदो त अल्लाह से तव्हांखे अञा बरकत अता फरमाए। महिरबानी करे उथी अचो। जेके पोइते वेठा आहियो अॻिते उथी अचो। महिरबानी करे अॻिते उथी अचो। अल्लाह से तव्हांखे अजो ॾींदो, अॻिते उथी अचो महिरबानी करे। अल्लाह ताला जो खौफ जॾहिं अव्हां जे दिल में अची वेंदो, रब्बे ज़ुल जलाल इरशाद थो फरमाए। ॿी जगह ते अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह खां। जॾहिं असां जे दिल में अल्लाह ताला जो खौफ अची वेंदो, असां जे दिल में अल्लाह ताला जो डप वेही वेंदो। याद रखो मुसलमानो, रब करीम जी उहा ज़ात आहे जंहिंजो दिल में जेकॾहिं खौफ अची वेंदो त चोर चोरी करण छॾे ॾींदो, शराबी शराब पियण छॾे ॾींदो, ज़ानी ज़िना करण छॾे ॾींदो, हर शइ रुकजी वेंदी, पर सिर्फ़ दिल में अल्लाह ताला जो खौफ हुजे। जेकॾहिं असांजे दिलनि में अल्लाह ताला जो खौफ हूंदो त असां कंहिंजो बि हक़ न खाईंदासीं। जेकॾहिं असांजे दिलनि में अल्लाह ताला जो खौफ हूंदो त अल्लाह ताला जी इबादत कंदासीं। अल्लाह ताला जो कामिल वली बुज़ुर्गा वेठो हुआ, ब मुरीद हुया। ॿिनि मुरीदनि की उहे बुज़ुर्ग जी घणी ख़िदमत कंदा हुआ। बुज़ुर्ग जे दरबार में हिकिड़ो ग़रीब हुयो ऐं ॿियो अमीर हुयो। अमीर अर्ज़ कयो त मुंहिंजा क़िबला, अव्हां जे दरगाह जा लंगर बि मां बर्दाश्त कयां, अव्हां जे दरगाह जा ख़र्च बि मां बर्दाश्त कयां, पर मां ॾिसां पियो त अव्हां ग़रीब सां घणी मोहब्बत पिया रखो। सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वली फरमाए बाबा हाणे तव्हां ॿिन्ही जो सुभाणे इम्तिहान आहे, ॿई अचो पोइ ॾिसूं त केरु कामयाब थो वञे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे कामिल वली सुबुह जो सवेर ॿिन्ही मुरीदनि, ॿिन्ही फ़क़ीरनि खे हथ में मुर्गियूं ॾेई, छुरी ॾेई फरमाई वञो अहिड़ी जॻह ते इहे ॿई मुर्गियूं कुही अचो जो केरु बि अव्हां खे ॾिसे न। सुभान अल्लाह। अबा विया, अमीर वियो जो कलाकनि में घुमी फिरी मुर्गी कुही अचे अल्लाह ताला जे कामिल वलीअ जे अॻियां रखी। वरी जॾहिं मिसकीन जो वारो आयो त सिज लही वियो, मोटियो ई न। काफ़ी देर खां पोइ जॾहिं वापसि आयो आहे त मुर्गी बि सलामत खयों पियो अचे, छुरी बि हथ में आहे। अल्लाह ताला जे कामिल वलीअ फरमायो अब्बा ही कहिड़ो माजरो आहे, हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं मुर्गी सलामत खणी आयो आहीं। चई साईं पहिरें अमीर खां पुछो त ही किथे कुही आयो आहे। अब्बा तूं ॾे ख़बर काथे मुर्गी ज़बह करे आयो आहीं। चई साईं मां अहिड़ी जॻह ते मुर्गीअ खे ज़बह कयो जो को बि उते कोन हो, न पखी हो न जानवर हो, का बि शइ उते कोन हुई। उते मां ज़बह करे मोटी आयुसि। दरवेश तूं भला छो ख़ाली मोटी आहीं? चई साईं मां अहिड़ी जॻह ते वियुसि उते हवा बि कोन पई आई, मुर्गीअ खे लेटायुमि, छुरी मथां वहाण शुरू कयुमि त मुंहिंजे दिलि में धड़कन पैदा थी, ए बाना रब त ॾिसी रहियो आहे। केरु ॾिसी रहियो आहे? रब त ॾिसी रहियो आहे।
पोने करीम रब जो खौफ मुझे दिल में वेठो उन्हें रब जे खौफ जे करे मां यो कम न कयो आ। अल्लाह ताला जे कामिल वली फरमायो अबा हिन जे करे मां हिन सां वधीक मोहब्बत रखंदो आहियां। सुभान अल्लाह। असां जॾहिं अल्लाह ताला जी इबादत कंदासीं खुदा के राज़ी बनाईंदासीं त यकीनन उहो पालणहार रब असांजे मथां बि महिरबानी करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। इहा आहे या न लोहार लोह पियो कुटे लोह कुटींदे जॾहिं लोह खे बाह में विझे त हथ सां ॿाहिरि पियो कढे। छा सां हथ सां ॿाहिरि पियो कढे। इहा हैरत जी ॻाल्हि आहे या न। माण्हुनि पुछुस ए लोह कुटण वारा तुंहिंजे मथां या कीअं महिरबानी आहे तुंहिंजे मथां या कीअं करम नवाज़ी आहे जो अॼु तूं लोह कुटियो वरी हथ सां ॿाहिरि पियो कढी। लोहार जे अखियुनि में लुड़क अची विया अदा मां वॾो गुनहगार आहियां वॾो ऐबदार आहियां पर हिकिड़े ॾींहुं मूं लोह पे कुटियो ॾाटा पे ठाहियमि कुहाड़ियूं पे ठाहियमि त हिकु औरत बेवा मुझे दरवाजे ते सदाई त खुदा जे नाले मूंखे खैरात ॾे मुंहिंजा बच्चा बुखायल आहिनि त मूं उन औरत खे जे लाइ दिल में बदगुमानी कई ऐं उनखे मूं बुरे कम जे लाइ चयो। औरत घर मोटी वई वरी थोड़ी देर खां पोइ उन जा बचड़नि जे रोण जो आवाज़ पे आयो। ज़ारो कतार बचड़ा रोन पिया ओ अम्मा असांखे मानी खारा ओ जी जलम्मा असांखे खीर प्यार। वरी औरत मुंहिंजे साम्हूं आई मूं औरत खे चयो त मुंहिंजो जेको मुतालबो आहे पूरो कर तेसीं ताईं मुतालबो पूरो न कंदे तेसीं ताईं पैसा न ॾींदोमांइ। औरत जे अखियुनि में लुड़क अची आ रोए पई ज़ारो कतार मूंखे चई तोखे खुदा जो खौफ नथो थिए। जेॾी महिल औरत इहे लफ़्ज़ कढिया त तोखे खुदा जो खौफ नथो थिए त मुंहिंजे दिल में एॾो खुदा जो खौफ पैदा थियो एॾी मुंहिंजे दिल में खुदा जे खौफ जी अहिड़ी हिकु दिल में पैदा थी ॻाल्हि जो मां उन औरत जी मदद कई। ज़ारो कतार रोई ॾिनुमि जॾहिं औरत जी मूं मदद कई उन औरत रोई ॾिनो लुड़क हारे हीअं पंहिंजी झोली मथे करे दुआ घुरी ओ करीम रब जंहिं दुनिया में तुंहिंजो हिन खौफ रखे तुंहिंजो डपु रखे मुंहिंजी मदद कई आहे दुनियावी अज़ाब खां त बचाइजांसि दोज़ख जी बाह खां त बचाइजांसि पर दुनिया में हिन बाह खां बि हिनखे पनाह में रखजां। उन औरत जी दुआ आहे जो मां हथ सां अॼु पायो ॿाहिरि पियो कयां। सुभान अल्लाह। इहा आहे अल्लाह ताला जो खौफ इहा आहे अल्लाह ताला जो खौफ अल्लाह ताला जो डपु। पर असांजे दिलनि मां अल्लाह ताला जो खौफ निकिरी वियो आहे अल्लाह ताला जो डपु निकिरी वियो आहे। मुस्लमानो ज़रा सोचो त ही मुसीबतूं असांजे मथां छो थियूं अचनि। ही बीमारियों ही वबाऊं ये छाहिनि जो असांजे दिलनि मां खुदा जो खौफ निकिरी वियो। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह गुज़रिया पे के रस्ते खां पाण अल्लाह ताला जे खौफ में एतिरो रोंदा हुआ जो माण्हू चवंदा साईं त मींहुं वसियो आहे छा। हिकु नौजवान खिले पए हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उन नौजवान के सर करे फरमाया बाबा दे खबर तोखे जन्नत जी खुशखबरी मिली आहे छा। जी न साईं। चई पोइ तूं छो पियो खिली। अल्लाह जे खौफ में रो ज़ारो कतार अल्लाह ताला जे खौफ में रो अल्लाह ताला जी इबादत कयो अल्लाह ताला का माफ़ी वठो कुरान पाक सां मोहब्बत रखो कुरान पाक सां अकीदत रखो दुनिया जी तालीम ज़रूर हासिल कयो दुनियावी कमकार ज़रूर हासिल कयो पर जेसी ताईं तव्हांजे दिलनि में अल्लाह ताला जो खौफ सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ते अमल न थींदो त तव्हांजो को बि कम शान वारो न थींदो। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेकॾहिं पंहिंजो सिर कुर्बान कयो छाजे लाइ न कुर्सीअ जी लालच हुई न पैसनि जी लालच हुई न कंहिं शइ जी तमा न हुई सिर्फ़ इहा हुई त मुंहिंजो रब ऐं सोनो रबी राज़ी थी। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे तीर जमात उलमाए अहले सुन्नत
मुझे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक हो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो को भी मकसद कोन हो को भी गर्ज कोन हो तो मुखे दुनिया मिले सिर्फ गर्ज हो तो मुझे सोने नबी जो दीन बची पवे खुदा जो खौफ मानन जे दिल में हुजे यजीद शराबी हो यजीद जानी हो उनके हटाने जे लाए इमाम आली मकाम रजी अल्लाह ताला अन पंजा बच्चा कुर्बान कया पंजे माल जा नजराना दिना पंजे बच्चन की कुर्बानी दिनियो सिर्फ गर्ज छा हो अल्लाह ताला के राजी सुभान अल्लाह जेकर असाई अमा खुदा के राजी कंदासी तो यकीन जानियो तो ही जहान भी निरालो थी वेंदो तो हूं जहान भी निरालो थी एक नौजवान बीमारी जे बिस्तरे ते पियो हो उनके पांजे पीर दुनियावी आला तालीम हासिल कराई वडियो वडियो डिग्रियों हासिल कराई जेडी मल मरण जो टाइम करी पियो आ पांजे दिलबर बाबा के सॾ थो करे ओ मुंहिंजा दिलबर बाबा जो हेॾे हली आ पीर जे अखियुनि में लुड़क हलन पया ज़ारो कतार रोए पयो मुंहिंजा जिगर जा टुकड़ा छा थो चवे मुंहिंजा दिलबर बाबा हे दुनियावी जेके तालीम जूं डिग्रियूं मूं हासिल कयो एमफिल पीएचडी कयो मास्टर्स मूं कई आ इहे त खणी आ पुट तू दुनिया में बीमार पियो हई बीमारी जे बिस्तरे ते पियो हई हाणे तोखे इन डिग्रियुनि जी कहिड़ी ज़रूरत आ बाबा सिर्फ तोखे ॿुधायां थो त तो दुनिया में मूंखे क़ुरान न पढ़ायो तो दुनिया में मुखे दुनियावी तालीम हासिल कराई हाणे ये मुखे वेड़े दे त मां कब्र में खणी वञा असां यहाँ पंहिंजे बच्चन के कुरान न पढ़ाईंदा आहियूं सॼो ॾींहुं असांजो ज़हन इन ॻाल्हि ते वियो आहे अबा जे मां ज़मींदार हां त मुंहिंजो पुट बि ज़मींदार जे मां हारी हां त मुंहिंजो पुट बि हारी जे मां कारोबारी हां त मुंहिंजो पुट बि कारोबारी मुंहिंजा दा तव्हां भले कारोबार कयो भले जागीरूं ठाहियो पर घटि में घटि पंहिंजनि बच्चन खे कुरान त पढ़ायो कुरान असां छा कंदा आहियूं त जेकॾहिं को मसलो थींदो आहे त पोइ क़ुरान जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में फासी पवंदा आहियूं त पोइ मौलवी साहिब ॾे पोइ क़ुरान मां फतवा ॾे जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में फासी पवंदा आहियूं पोइ असांखे दीन यादि ईंदो आहे अलाह जो ख़ौफ़ यादि ईंदो आहे दुनिया जे नशे में एतिरो त असां गुम हूंदा आहियूं जो असां खां ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल विसरी वियो आहे सुभान अल्लाह हिकु नौजवान जो वाक़ियो आहे बीमारी जे बिस्तरे ते पियो आहे पंहिंजे जीजल अमड़ के सत्तो करे हालांकि वॾो इबादत गुज़ारो एॾो ख़ुदा जे ख़ौफ़ में रोंदो हुयो बीमारीअ जे बिस्तरे ते पियो आहे जीजल अम्मा के सॾ थो करे मां त मां हूंदी आहे या आहे या न अमड़ त अमड़ हूंदी आहे न मुंहिंजी जीजल अम्मा अॼु मां तोखे 3 वसियतूं कयां थो उन जे मथां अमल कजां अमड़ जे अखियुनि में लुड़क अची विया ज़ारो कतार रोए पई ओ मुंहिंजा जिगर जा टुकड़ा ओ मुंहिंजे हाव जी पाड़ अॼु कहिड़ियूं मूंखे वसियतूं थो करे तूं बीमारीअ जे बिस्तरे ते पियो हुई कहिड़ियूं मुंहिंजे लाइ वसियतूं छॾे पियो वञी अमां पहिरीं वसियत इहा आहे जॾहिं मां ही जहान छॾे वञा त मुंहिंजे गिचीअ में रसो विझी मूंखे सॼे घर में गिहलजा त जेको ख़ुदा जो नाफ़रमान आहे उन जी सज़ा ही आहे मुसलमानों सुजागी कयो मुसलमानों सोचो अमड़ जीजल खे थो चए मां मूंखे गिचे में रसो विझी गिहलजा अबा ये क्या थींदो मां मुंहिंजी वसियत ते अमल कजां ऐं ॿियो त मुंहिंजो रात जो जनाज़ो खणजा छो जो ॾींहं जो जनाज़ो खजंदो त माण्हू चवंदा त ही ख़ुदा जो नाफ़रमान आहे उन जो ही जनाज़ो आहे इन जे करे मां तोखे वसियत थो कयां ऐं जॾहिं मां जहान छॾे वञा मूंखे क़ब्र में लाहे वञनि सभु मिट माइट हलिया वञनि तूं मुंहिंजे क़ब्र ते वेही दुआ घुरजा छो जो तुंहिंजे माउ तूं जेका माउ आहीं तुंहिंजे माउ जे दुआ में असर आहे छो जो अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे त माउ जे कदमनि हेठां जन्नत आहे माउ जो वॾो शान आहे अमड़ जीजल खे 3 वसियतूं करे हाणे वफ़ात जो टाइम थी वियो आहे
अमर जी जल वसीयत जे मुताबिक रसो घुरायो आ जिन मल गिच्चीअ में रसो पियो आ खुदा जो कसम ग़ैबी आवाज़ आयो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नता सुभान अल्लाह ओ अम्मा हिन जी गिच्चीअ मां रसो कढ ही जन्नती सब वसियतूं खत्म करे छॾ छा हुयो अल्लाह ताला जो खौफ हुयो उन्हें नौजवान जी इबादत हुई उन्हें नौजवान जी तकवा हुई उन्हें नौजवान जी परहेज़गारी हुई पर अमर जीजल जी दुआ जेकी ही वॾी शान वारी ॾाढा जो सुभान अल्लाह मोहब्बत सां सुभान अल्लाह एक नौजवान पंहिंजे अमर जीजल के अक्सर चवंदो हो त अम्मा मुखे दुआ कर त अल्लाह ताला मुखे इबादत जो शौक़ पैदा ॾे शौक़ ॾे छा ॾे शौक़ ॾे अल्लाह ताला जो प्यारो नबी हज़रत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम ये तख्त ते परवाज़ कंदो पे वयो ग़ैबी आवाज़ आयो सुलेमान विच समुंड जे मथा विच पाणीअ जे मथा सुलेमान अज तख्त खे ते बिहार ए मुंहिंजा रब जलील हेठां पाणी आ समुंड आ उन जे मथां मूंखे हुकुम आ कि हाणे वञे ने समुंड जे अंदर हिकिड़ो शख्स वेठो आ उन सां वञी मुलाक़ात करे आ उन सां वञी मिल हज़रत सुलेमान पंहिंजे वॾे जिन खे हुकुम कयो इन शख्स खे वठी आ न मां कचहरी कया वॾो जिन जॾहिं पाणीअ में ॾिठो टकर हणी मथे मोटिया चईसि अल्लाह जा नबी मुंहिंजी मजाल न आहे जो मां इन शख्स सां मुलाक़ात कया अल्लाह ताला जे नबी दुआ घुरी या अल्लाह मां हेठ तो वञा तख्त के हेठ लाथो वियो आ त हिकिड़ो शख्स आ जेको अल्लाह ताला जी इबादत पियो करे अंदर वञे वॾो हिकिड़ो पत्थर आ उन जे अंदर उहो माण्हू मौजूद आ अल्लाह ताला जो नबी हुन सां मुलाक़ात करे ऐं पुछे सदा ही तोखे मक़ाम ऐं मंज़िल कीअं मिली ये तोखे मकाम ऐं मंज़िल कीअं मिली चयदा ही सब मुझे अमर जीजल जी दुआ सुभान अल्लाह जॾहिं मां नंढो हुउसि त मुंहिंजी अमर हर कंहिंखां इहा दुआ घुरंदी हुई त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बच्चे खे इबादत में वॾो मक़ाम ॾिजां सुभान अल्लाह पोइ जॾहिं मुंहिंजी अमर जहान छॾे वई त मुंहिंजो बाबो बि आई दुआ घुराईंदो हो त मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजे बच्चे खे इबादत में वॾो मक़ाम ॾिजां पोइ मां समुंड जे किनारे सां लंघंदो तस्बीह पढ़ंदो पियुसि ओचितो समुंड जी छोली मूंखे खणी अचे हिते फिटो कयईं उन ॾींहं खां मां हिते वेठो अल्लाह ताला जी इबादत कयां ही मुंहिंजो मक़ाम आहे जो तूं नबी बि मूं वटि हली आयो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात उलमाए अहले सुन्नत मुजादा अल्लाह ताला जो खौफ रखो अल्लाह ताला जी इबादत कयो मां पीर जो अदब कयो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद में इरशाद फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्यु वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा अल्लाह फरमाए थो इबादत मुंहिंजी कयो बंदगी मूं अल्लाह जी कयो यकीनन इबादत मुंहिंजी आहे बंदगी मुंहिंजी आहे सजदो मूं रब जो आहे पर मां पीउ सां सुठो सलूक अख्तियार कयो मदीने वारे ताजदार सरवरे अंबिया सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजा माउ पीउ ज़िंदा आहिनि जेको शख्स पंहिंजे माउ ऐं पीउ जे चेहरे खे अदब सां ज़ियारत थो करे त अल्लाह ताला उनखे हज ऐं उम्रे जो सवाब अता थो फरमाए साहबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह कुर्बान अवां जे फरमान तां पर जंहिंजी अमर जीजल या बाबो जहान छॾे वियो आहे मदीने वारे मीर फरमायो ओ जुमे जुमे जे ॾींहुं पंहिंजे अमर जे कब्र जी ज़ियारत कंदो अब्बे जे कब्र जी ज़ियारत कंदो अल्लाह ताला उनखे हज ऐं उम्रे जो सवाब अता फरमाईंदो सुभान अल्लाह मुजादा मुझे चवण जो मक़सद इहो आहे अल्लाह ताला जी इबादत कयो अल्लाह ताला खे राज़ी
बनायो पंहिंजे दिल में खौफ़ खुदा रखो छो जो जिन तव्हांजे दिल में अल्लाह ताला जो खौफ़ हूंदो त तव्हां यकीनन अल्लाह ताला जी इबादत कंदो जिन अल्लाह ताला जी इबादत कंदो त रब राज़ी त सोनो नबी राज़ी त ॿई जहान अव्हां जा निराला बणिजी वेंदा व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।